जी बिल्कुल चूवट जमाली जे वेझो रोड मोरी ते ॻोठ हसन मलाह, ॻोठ बलند शाह ऐं ॻोठ करीम बख्श जमाली समेत केतिरा ई ॻोठ गुज़िरियल 2 महीना अॻु पयल बरसातनि सबबि हिकु पासे त तबाही मचाए छॾी, ॿिए पासे हिननि ॻोठाणनि खे अञा बि जेको सो ॻोठनि में पाणी बीठल आहे। पाणी मौजूदु हुअण सबबि हितां जे ॻोठनि में बीमारियूं तेज़ी सां फैलिजी रहियूं आहिनि। बीमारियुनि सबबि ॿारड़ा ऐं औरतूं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। इन ई हवाले सां असां सां गॾु हितां जे रवासी मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछूं था त छा तकलीफ़ूं हिन ते। साईं इहो बसि बरसाति जो पाणी जी बीह रहियो आहे, तीअं असांखे हिते जेको आहे बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि ऐं खारसी बीमारी, मलेरिया, बुखार। का टीम वग़ैरह आई हुई? का शइ न आई आहे हिते। असां कहिड़ो हिकिड़ो मुखिया हिकिड़े ॾींहुं आयो, बसि रुगो पंहिंजो फोटोग्राफ करे जी वियो आहे जी, वरी असां उनजो नालो ई न ॿुधो आहे। त घणो टाइम थियो आहे पाणी? उनखे 2 महीना पूरा थी विया आहिनि। हाणे अलान जे तौर में वेठा आहियूं, बसि हाणे असीं घर त नथा छॾे सघूं, पोइ आख़िर घोड़ा करियूं था, मन को असांजो धणी साईं थिए। बस मसलो इहो आहे, काफ़ी टाइम खां हिते पाणी बीठो आहे, को बि चूंडियल नुमाइंदो हिते कोन आयो आहे। ठीकु आहे, ऐं वोट जे टाइम ते सभु को जेको हले थो अचे, जॾहिं को मसलो या मसाइल थिए थो या बरसाति जो पाणी बीठो आहे, हुनमें को बि लड़ी कोन आयो आहे। ठीकु आहे, हिन बरसाति जे पाणी खां त हिते केतिरी वबाई बीमारियुनि जेको मुंहुं कढियो आहे, ऐं उनखां अलावा मच्छर जी बीमारी जेको मलेरिया, डायरिया, काफ़ी बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, पर को बि चूंडियल नुमाइंदो हिते अञा न आयो आहे। को बि नोटिस कोन वरितो, को बि सिहत खाते जो को बि अमलदार हिते माना लड़ी कोन आयो आहे। कुझु बि कोन न कुझु। पहिरियां हिकिड़ो साईं अयास शाह कुझु कयो हो, पर माना थोरो थोरो बसि पाणी कढाए वरी जीअं वियो आहे तीअं अञा कोन आयो आहे। पानी निकतो तो कोन निकितो, साॻुणी पाणी बीठो आहे सभु टोटल। साईं अयास शाह आयो हो, बिल्कुलु असांजो मुतालबो इहो आहे त जेको फौरी तौर ते अचनि ऐं ॾिसनि, पाणी ॾिसनि, असांजे ॻोठ जी हालति ॾिसनि, ऐं उनखां अलावा असांजा जेके ॿार आहिनि से बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ठीकु आहे, हेल्थ खाते वारनि खे बि असां अपील था करियूं, बराए महिरबानी अचनि, असांजे ॻोठ में काफ़ी बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। असांजे ॻोठ में 2 महीननि खां वठी पाणी बीठल आहे ऐं हिते जो सूरत हाल आहे जो त असां वटि न को चूंडियल नुमाइंदो थो अचे, न को सिहत खातो अचे थो, न ई त वरी त को DC साहिब या DC साहिब को मिलंदा। मुख़्तार कार के भेरो आयो मशाला, हाणे त हुनखे जेकॾहिं फ़ोन कयूं त फ़ोन नथो खणे, जेकॾहिं रूबरू मिलण जी कोशिशि कयूं था त टाइम नथो ॾिए, जॾहिं चऊं था केॾीमहिल चवे थो तव्हां हुते आहियां, केॾीमहिल हुते आहियां। ऐं असांजे ॻोठ में 2 महीननि खां पाणी बीठल हुजण जे करे ऐं हिन वक़्तु ईअं सम्झो त असांजे ॻोठ में समय माण्हू जेको सो बीमारी में मुब्तला आहिनि। 5000 इंसानी आबादी वारो ॻोठ आहे, नंढो ॻोठ न आहे, ॻोठ वॾो आहे, 400 साढा 400 घर आहिनि असांजे ॻोठ में। ऐं पर हालति इहा आहे त असांखां केर बि पुछण वारो न आहे। इलेक्शन जो दौरु थिए थो जॾहिं, तॾहिं त पोइ 5 साल पुराणियूं फाताउला बि पइजी वेंदा आहिनि असां वटि, पर जीअरा जेके माण्हू मरनि पिया त इन बीमारियुनि में ऐं बुखनि में मरनि पिया, उन्हनि खां केर बि पुछण वारो न आहे। असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते असांखे पाणी कढाए ॾिनो वञे, डॉक्टरनि जी टीम खां मुक़ररु करे हेॾा मोकिली वञे त जीअं असांजे ॻोठनि जो इलाजु थिए। ऐं उनखां अलावा असांजो मेन मसइलो आहे पीअण जे पाणी जो। पीअण जो पाणी असांजो ॻोठ सदियुनि खां आबाद ॻोठ आहे, अॼुकल्ह जो न आहे, अंग्रेज़नि जे दौर खां वठी ॻोठ आबाद आहे, पर अॼु ताईं असांजे ॻोठ में पीअण जे पाणी जी सहूलियत न आहे। हुकुमरान जेके बि ईंदा आहिनि हर वारे जेको आहे सिर्फ़ु कूड़ा वाइदा करे वेंदा आहिनि, पर अॼु ताईं असांखे पाणी जी पीअण जी सहूलियत न आहे। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त इन्हनि ॻोठाणनि खे कहिड़ियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पीअण जी पाणी जी सहूलियत न हुजण करे हितां जूं औरतूं केतिरो किलोमीटर परे पाणी भरीनि थियूं। उनखां अलावा बीमारियूं तेज़ी सां फैलिजी रहियूं आहिनि। हिननि ॻोठाणनि जो इहो ई मुतालबो आहे त ज़िले इंतिज़ामिया तौरे सिहत खातो नोटिस वठी हिते टीमूं मोकिलियूं वञनि ऐं पाणी कढायो ॾिनो वञे। जी।